दीना, अवां खे दीन इस्लाम अता करे मां रब करीम तहां ते राज़ी थी चुको आहियां। अल यौम माना अॼु, अवां खे मां अॻे जुमे ते ॿुधायो हो, अवां खे यादि हूंदो त अल यौम मुंहिंजा मुराद हो यौम अरफात आ, हज्जतुल वदा जो ॾिहाड़ो आ। नबी करीम जी ज़ात बाबरकात आख़िरी हज जेको अदा फरमायो उन टाइम ते इहा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आयत नाज़िल फरमाई हुई। इहा आयत मैदान अरफात में लथी हुई। अल्लाह ताला उन ॾींहुं फरमायो हो त प्यारा नबी अॼु तव्हांजो दीन मुकम्मिल थी चुको आहे। असल में अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जेतिरा बि नबी सगोरा हज़रत आदम खां वठी करे असांजे प्यारे नबी करीम ताईं मोकिलिया, उन्हनि सभिनी नबियनि जो बुनियादी अक़ीदो ऐं बुनियादी तबलीग जो महवर ऐं बुनियादी तबलीग जो मरकज़ अल्लाह जी तौहीद ऐं ख़ुदा जे हिन मख़लूक जे मथां, अल्लाह जे काइनात में रब्बुल आलमीन जे पैदा कयल बाननि में अल्लाह जे कानून खे जारी करणो हो। माण्हुनि जे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहे त अल्लाह तबारक व तआला वहदहू ला शरीक आ, रब करीम जी ज़ात बाबरकात जो को शरीक न आहे, ऐं दुनिया में जेकॾहिं कंहिंजो कानून आहे तो सिर्फ़ अल्लाह जे ज़ात जो कानून आहे। हर नबी इहा दावा खणी आयो। बाक़ी रहियो साल त मुख़्तलिफ़ टाइमनि ते, मुख़्तलिफ़ ज़माननि में, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहकाम तब्दील थींदा रहिया, के मनसूख थी विया, के जाइज़ रहिया, के तब्दील थी विया। जीअं मां तव्हांखे मुख़्तसर हिकिड़ो मिसाल ॾियां त तव्हां ऐं असां वटि हिन मौजूदा दौर में नबी करीम अलैहिस्सलाम जे उम्मत मुबारक वटि असांजे मथां उठ खाइण हलाल आहे, उठ जो गोश्त खाइण बि हलाल आहे, चर्बी जो इस्तेमाल भी हलाल आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जी ज़ात बाबरकात जो कुछ भी अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उठ जे गोश्त में जेका शइ हलाल पैदा कई आहे सा असांजे लाइ हलाल आहे। गोश्त खाओ, बूटियूं हुन जूं खाओ, हॾनि ते चर्बी हुजे, गोश्त ते चर्बी हुजे, खाओ, खाइण जी जेका शइ हलाल आहे। पर तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त बनी इसराईल ते अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू गोश्त उठ जो हलाल कयो हो, पर गोश्त जी चर्बी हराम कई। महबूब करीम जी उम्मत जे मथां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कानून ठाहियो आहे, जाते बि नमाज़ पढ़ो तव्हांजी थी वेंदी, मस्जिद में पढ़ो त बि थी वेंदी, पंहिंजे कमरे में पढ़ो त बि थी वेंदी, घर में नमाज़ पढ़ो थी वेंदी, रस्ते में पढ़ो त बि थी वेंदी, बनीअ में पढ़ो त बि तव्हांजी नमाज़ थी वेंदी। पर हुज़ूर खां अॻु में जेके बि ख़ुदा जा नबी थी गुज़रिया उन्हनि जे उम्मतुनि ते लाज़िम हो त सवाइ मस्जिद जे ॿाहिरि नमाज़ पढ़ंदा ई कोन, नमाज़ थींदी कान हुई। मस्जिद में पढ़ो त थिए, जे ॿाहिरि पढ़ो त कान थिए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे मथां कानून ठाहियो आहे, ख़ैरात कयो, ओ ख़ैर तव्हां पाण खाओ, ग़रीबनि खे खारायो, ओड़े पाड़े वारनि खे खारायो, पंहिंजनि खे खारायो, परावनि खे खारायो, जंहिंखे बि खारायो। रब ताला फरमाए थो तव्हांजी ख़ैरात क़बूल आहे, पाण बि खाओ, ॿियनि खे बि खारायो। लेकिन अॻियनि उम्मतुनि ते ईअं न हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अॻियनि उम्मतुनि जे मथां हिकिड़ो कानून ठाहियो त ख़ैरात कयो, ढगो कुहो, बकरी कुहो, अल्लाह जे राह में जेका शइ तव्हां ॾियो उहा तव्हांखे खाइण हराम आहे, उहा जबल जे मथां रखो, इंतज़ार कयो जेकॾहिं आसमान तां बाहि लहे ऐं हुनखे साड़े हली वञे त सम्झो तव्हांजी क़बूल आहे। पर जे बाहि न लहे, न साड़े, हुन में कीड़ा पइजी वञनि, बदबू थी वञे, सड़ी वञे, ख़राब थी वञे, सम्झो तव्हांजी अल्लाह ताला ख़ैरात क़बूल कान फरमाई। असांजो कपिड़ो नापाक थी पवे, शरीयत पाक जो हुकुम आहे तव्हां साबुण सां पाणीअ सां धोओ, कपिड़ो पाक आहे। लेकिन अॻियां जेके बि नबी थी गुज़रिया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हुकुम हूंदो, कपिड़ो नापाक थी पवे, कैंचीअ सां कटे वढे उछले छॾियो, पाक थींदो ई कोन को। इहे मुख़्तलिफ़ अहकाम हा।
अड़े तरीके से मां तव्हांखे रुगो 2 मिसाल पेश कया हन। मुख़्तलिफ़ अहकाम हा जे कंहिं वक़्त में बदलबा हा, मनसूख थी वेंदा हा, वरी बहाल थींदा हा, वरी मनसूख थींदा हा। हर एक जे मथां अहिड़ा अहकाम ईंदा तब्दील थींदा रहिया। लेकिन अल्लाह जे वहदानियत जो पैगाम, अल्लाह जे हुकूमत जो पैगाम, रसूलनि जो सच हुजण, अल्लाह जे नबियनि जे अहकामनि ते अमल करण शुरू खां वठी करे जीअं हलंदो आयो त तव्हां त मुंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा ते हलंदो रहियो। हर नबी जे उम्मत ते इहो पैगाम हिक जहिड़ो आयो हलंदो रहियो आयो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबी करीम जी ज़ात बाबरकात खे हज्जतुल वदा जे टाइम ते फरमाए थो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, अॼु तव्हांजो दीन मुकमिल थियो। यानी अॼु खां अॻु में 1.25 लख नबी जेके बि गुज़री आया, दीन मुकमिल कोन हो, वक्ती तौर, आरज़ी तौर, टेम्परेरी तौर कम हलंदो रहियो। अल्लाह जी ज़ात बाबरकात अहकाम नाज़िल कंदो रहियो, तब्दील कंदो रहियो। पर ख़ुदा ताला फरमाए थो मां पंहिंजे महबूब खे तव्हां ॾे मोकिले अहिड़ो दीन ॾिनो आहे जेको क़यामत ताईं तव्हांजे लाइ क़ाबिल अमल आहे। इन में तब्दीली कान ईंदी, इन में नासिख मनसूख जो हुकुम कोन थींदो। नबी जे ज़िंदगी ताईं जो कुझु तव्हांखे मिली चुको आहे, हाणे इहो आख़िरी दीन आहे, मुकमिल दीन आहे ऐं हर मोड़ ते हर मसइले जो हल मुस्तफ़ा जे दीन में मौजूदु आहे। असांखे नबी पाक अलैहिस्सलाम तिजारत सेखारी, हुजूर करीम जी ज़ात बाबरकात असांखे सफ़र सेखारियो, नबी पाक जी ज़ात असांखे घरेलू ज़िंदगी सेखारी, नबी पाक जी ज़ात दोस्त दुश्मन सां मुआशरत करण जो तरीक़ेकार ज़िंदगी गुज़ारण जो सबक़ सेखारियो। हर लिहाज़ सां ख़ुदा जे हबीब असांखे सबक़ ॾिनो। हताक मां तव्हांखे अॻे जुमे ते इहो पियो ॿुधायो त मरण वारो मरे थो, दुनिया छॾे थो, अल्लाह जे हबीब जी तालीम उन मरण वारे लाइ बि आहे त मरे त हुनखे कीअं तव्हां दफ़न कयो, कीअं तव्हां हुनजो जनाज़ो पढ़ो, कहिड़े नमूने सां हुनखे क़ब्र जे हवाले कयो। छो त इहा अहिड़ी ज़िंदगी आहे जेका हर हिकु इंसान खे इन सां वास्तो पवे थो। 100 साल जियो त बि मरो, 50 साल जियो त बि मरो, आख़िर ख़ुदा जे दरबार में हलणो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे हबीब असांखे अहकाम सेखारिया आहिनि। कुझु अॻे जुमे ते मूं तव्हांखे ॿुधाया हुआ, कुझु अॼु तव्हांखे ॿुधाया थो। तव्हांखे यादि हूंदो मूं अॻे जुमे ते तव्हांखे सिर्फ़ु एसी ताईं ॿुधायो त इंसानु मरे थो, मरण घड़ी ताईं कहिड़ा अमल करणा आहिनि, हाणे मरण खां बाद में कहिड़ा अहकाम आहिनि। दुरूद पढ़ंदो हल, ॻाल्हि ॿुधंदो हल। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। वरी सलात बुलंदा असां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त जंहिं वक़्त में इंसान हिन दुनिया मां बुरको मटाए वञे, पंहिंजे ज़िंदगीअ जा ॾहाड़ा पूरा करे अल्लाह जे ज़ात बाबरकात ॾे वञे, सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त सभ खां अव्वल मैयत जे गुस्ल, हुनखे वहजारण, हुनखे कफन ॼाणण ऐं हुनखे अॻे सफ़र में पहुचाइण जो इंतज़ाम कयो वञे। ख़ुदा जे हबीब पाक फरमायो त बिला ताख़ीर, देर बि जाइज़ न आहे। असांजे मुआशरे में कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, भाव कोन्हे, फलाणो कोन आयो आहे, फलाणा दोस्त अचण वारा आहिनि, फलाणे अज़ीज़नि जो इंतज़ार आहे, फलाणे पासे हिन जो माइट वेल आहे, हिनखे 8 पहर 4 पहर बर्फ़ खाने में, सर्द खाने में रखो त जीअं अचे आख़िरी मुलाक़ात आहे। रब्बुल आलमीन जे हबीब पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अज्जिलू मौताकुम इलल क़ुबूर। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अवाजा मुस्लमान भाउर जेके जहान छॾे वञनि, उनखे क़ब्रिस्तान ॾे तमामु जल्दी पहुचायो, उनखे जल्दी पहुचाइण जी कोशिश कयो, जल्दी जल्दी क़ब्रिस्तान जे हवाले कयो। यानी उन में ताख़ीर सिर्फ़ु एतिरी जाइज़ आहे जेसी ताईं गुस्ल ॾिजे, जेसी ताईं कफन तयारु थिए, जेसी ताईं क़ब्र तयारु थिए, जेसी ताईं निमाज़ पढ़ण वारो माण्हू मिले। इहे 4 ॻाल्हियूं इंसान जे ताख़ीर लाइ आहिनि। 5हीं ॻाल्हि शरीयत में जाइज़ ई कान्हे का। भाउ कोन्हे, पुट कोन्हे, धीउ कान्हे, दोस्त कोन्हे, फलाणो पाड़ेसरी कोन्हे, असीं कयूं उहा असांजी मर्ज़ी आहे, लेकिन अल्लाह जे कानून असांखे जाइज़ त कान ॾिनी आहे। ख़ुदा जो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया त सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे त मैयत खे अव्हां गुस्ल ॾियो, गुस्ल ॾियण खां बाद में कफन पारायो।
सुभान अल्लाह, खुदा जे हबीब पाक ता कुर्बान वजा। मुसलमान जी इज्जत खातर मुस्तफा फरमाइन था, हसनु अफका अकफान मौताकुम, अवा पाजे मैयतन गुजारे वलन जहान छड़े विंजड़ भाइरन मुसलमान जा सोहणा कफन कयो, कफन सुठो कयो। या रसूल अल्लाह कीअं सुठो कयो? पाण फरमाइनि था, ज़िंदगीअ में जेको लिबास हू पाण पाईंदो हो ओहिड़ो हुनखे लिबास ॾियो। सम्झो था? मिसाल, हिकिड़ो माण्हू आहे ज़िंदगी में ख़ुशि लिबास आहे, सुठो लिबास पाईंदो आहे, मुआशरे में अच्छा कपिड़ा पाए हलंदो आहे, सुठा पंहिंजे ताक़त वसात आहर। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त अहिड़े शख़्स खे जेको ज़िंदगीअ में पंहिंजो सुठो लिबास पाए हले, उनखे बि तव्हां सुठो लिबास ॾियो। छाजे करे त उन में हिकिड़ी हिकमत आहे। मां तोखे ख़ुदा जे महबूब जे ज़माने जी हिकिड़ी हदीस पाक ॿुधायां। मौलाना जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह 7वीं सदी जो बुज़ुर्ग आहे। अॼुकल्ह हीअ 15वीं सदी हले पई। उन हिकिड़ो किताब लिखियो आहे, शरह सुदूर फी अहवाल मौता वल कुबूर। सॼो किताब अव्वल खां आख़िर ताईं आख़िरत ऐं क़ब्र जे बारे में लिखियलु आहे। मैयत जे हिसाब किताब जे बारे में, कीअं हुनखे दफ़न कजे, आख़िरत में कीअं हिसाब थींदो, क़ब्र जो छा हाल आहे, मैयत जा कहिड़ा मसइला आहिनि, मौज़ू इहो ई आहे। उन हिकिड़ी हदीस पाक लिखी आहे त हिकिड़ो सहाबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरगाह में आयो। हीअ ज़रा ॻाल्हि दिमाग़ में विहारजो, हिन जो ताल्लुक कफ़न सां आहे। सहाबी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मां राति हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे ऐं उन ख्वाब जे ॾिसण खां पोइ मुंहिंजो अॼु सॼो ॾींहुं आराम फिटी वियो आहे। हाणे ताबीर ॿुधायो, ख्वाब सचो आहे या कूड़ो आहे, ॻाल्हि सही आहे या ग़लति आहे? अवां महिरबानी करे मूंखे हिन बारे में रहबरी कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, छा ॾिठो थी? या रसूल अल्लाह, राति मां ख्वाब लथो, जेके बि असांजा अज़ीज़ भाउर चाचा मामा ॾाॾा अज़ीज़ क़रीब हिन जहान मां हलिया विया आहिनि, उहे सभु मरी वियल मूं राति ख्वाब में ॾिठा। पर ओड़े पाड़े वारा दोस्त सुञाणंदोसि फलानो फलानो, उहे बि, पर उहे माण्हू जेके जान छॾे हिन दुनिया मां हलिया विया आहिनि, यानी मैयत मूं ॾिठा आहिनि राति ख्वाब में। ऐं हिकिड़ी जॻह ते गॾु हुया ऐं सभु जहिड़े नमूने सां को ईद जो ॾिहाड़ो हुजे, मेले मनाखिर जो ॾिहाड़ो हुजे, ख़ुशीअ जो ॾिहाड़ो हुजे, या का गॾिजाणी हुजे। आम तौर सां जीअं दुनिया में गॾिजाणी थींदी आहे, ईअं गॾिजाणी तौरु सभु मौजूदु हुआ। या रसूल अल्लाह, मुंहिंजी अम्मा बि गुज़ारे वई आहे, उनखे बि 6 महीना गुज़री विया आहिनि, पर मां उन्हनि माण्हुनि में अज़ीज़नि में पंहिंजी माउ ॾिठी कान गा। चाचा ॾिठमि, मामा ॾिठमि, अज़ीज़ ॾिठमि, बाबो ॾिठमि, भाउर ॾिठमि, जेके बि जहान छॾे विया उहे सभु मूंखे नज़र आया, पर या रसूल अल्लाह, अम्मा मूंखे नज़र न आई। हिकिड़े माण्हूअ खां मां पुछो ख्वाब में, मिसाल को चाचो या को मामो, चाचा तव्हां त मरी विया हो? चए हा बाबा। पोइ भला ही तव्हां हाणे मूंखे कीअं था नज़र अचो? चए बसि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो आहे, उन में अल्लाह जी ज़ात रूहनि खे इजाज़त ॾींदो आहे। उहे रूह आलम अरवाह खां लही ईंदा आहिनि, दुनिया जे तख़्ते ते ईंदा आहिनि, जीअं असीं गॾु था ॾिसूं ऐं असांखे तूं गॾु ॾिसी रहियो आहीं, ईअं पाण में कॾहिं कॾहिं मुलाक़ात कंदा आहियूं। बाबा, चाचा, मामा, भला मूं वारी अम्मा केॾांहुं वई? उहा बि त जहान छॾे वई आहे, मूं वारी अम्मा जो रूह केॾांहुं वियो? चाचो नज़र अचे थो, मामो नज़र अचे थो, भाउ नज़र अचे थो, पीउ नज़र अचे थो, अम्मा नज़र कान थी अचे, मुंहिंजी माउ काॾे वई? ओ सहाबी थो चवे, या रसूल अल्लाह, मूंखे उन जवाब ॾिनो। कहिड़ो जवाब ॾिनई? त तो पंहिंजी माउ खे कफ़न सही कोन ॾिनो हो, हुनजो सादो लिबास आहे, हाणे उहा हिन महफ़िल में उन लिबास में ईंदे शर्मंदी थी थिए। अव्हां जी का मीटिंग हुजे, अव्हां जी कोई ईद जो ॾिहाड़ो हुजे, जुमे जो ॾिहाड़ो हुजे, सुठा कपिड़ा पाए धोई अव्हां अचो था, हिकिड़े या फाटल कपिड़ा ग़रीबाणा कपिड़ा हुजनि त हिकिड़ी इज़त नफ़्स हर हिक सां गॾु आहे, शर्मिंदो थींदो यार अहिड़ा कपिड़ा कीअं पाए वञा। उहो चाचो या मामो हुनखे थो चवे ख्वाब में त तुंहिंजी माउ खे तो जेको कफ़न ॾिनो हो, कफ़न उहो तो ॾिनो हो सादो,
हाणे मैयत जॾहिं बि रूह जी सूरत में किथे ईंदो आहे त उन कफ़न में उन लिबास में ईंदो आहे। हाणे उहो हिन मुआशिरे में असांजे कचहरीअ में कफ़न जे सादगीअ जे करे लॼी थो थिए, नथो अचे। तुंहिंजी माउ शर्मिंदगी थी थिए, उन शर्मिंदगी जे करे तुंहिंजी माउ हिते मौजूदु कान्हे का। साहबी थो चए, या रसूल अल्लाह, मूंखे ॾाढो फ़िक्र थी पियो आहे, मुंहिंजी अम्मा मरी वई, हाणे मां ख्वाब ॾिठो आहे, वरी ख्वाब में मूंखे ॿुधायो थो वञे त लॼी थी थिए, हुनखे कफ़न कोन्हे। इहा ॻाल्हि की आहे? पाण फरमाइनि था, मूं तव्हांखे कोन चयो आहे हसिनु अक़फ़ान मौताकुम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, इन्हीअ जे करे तमामु मोहम्मद करीम तव्हांखे चयो आहे त पंहिंजे मरी वियल मुस्लमाननि जा कफ़न तमामु सुहिणा कंदा कयो। सलाह शरीफ सलाह 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 اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ऐं सहाबी, मां तव्हांखे अॻे ई चयो आहे त कफ़न सुठा ॾियो। हाणे तो वाकई पंहिंजी माउ खे कफ़न सुठो ॾिनो हो या न, तूं पाण ॿुधाए। उन चयो, हाओ या रसूल अल्लाह, मूंखे दिलि में ख़्यालु पैदा थियो त माण्हू क़बर में वञे थो, मरी वेंदो, ॻरी वेंदो, कफ़न टुकड़ा टुकड़ा थी वेंदो, कहिड़े कम जो भलो कफ़न हुजां। वाकई मूं सादो कफ़न ॾिनो हो। इहा क़िबला ॻाल्हि हक़ीक़त आहे त मूं सुठो कफ़न वाकई अम्मा खे कोन ॾिनो। पाण फरमाइनि था, पोइ ख्वाब सचो आहे, ॻाल्हि बि सची आहे। तुंहिंजी माउ वाकई शर्मिंदगी थी थिए, उन शर्मिंदगी जे करे, शर्म जे करे ज़ाहिरी ॿियनि रूहनि सां गॾिजी कान आई आहे। हाणे मां तोखे मशवरो ॾियां, चए क़िबला ॾियो मशवरो। पाण फरमाइनि था, पंहिंजी माउ ॾे कफ़न मोकिल। छा फरमायो? पंहिंजी माउ ॾे कफ़न कीअं मोकिलिया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? सरकार फरमाइनि था, मां तोखे ॾस थो ॾियां। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, महबूब करीम जी हदीस पाक लिखनि था त हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त फलाणे मोहल्ले में, फलाणे ॻोठ में, फलाणे शख़्स जी माउ इंतकाल कंदी 2 ॾींहंनि खां बाद। मां तोखे मशवरो थो ॾियां, हिकिड़ो सुठो कफ़न वठी उन जे कफ़न सां गॾाए, उनखे माइट कफ़न पाराईंदा, तूं बि हुन जे कफ़न सां पंहिंजे माउ जो कफ़न गॾाए, ऐं जंहिं महिल जनाज़े जी निमाज़ पढ़ी फारिग़ थियनि, तूं हुन औरत मैयत जे कन में चइजां त ही कफ़न मुंहिंजी माउ खे पहुचाइजां। अल्लाह या रसूल अल्लाह। सोच जो ज़रा थोरो मसइले ते गौर कजो। मां शाहपुर चाकर मां कराची वञा, अवां मूंखे चयो ही असांजो भाउ रहंदो आहे, कराची में हुनखे शइ पहुचाइजां। मां त पहुचाए सघां थो, अवां एड्रेस ॾींदव, मां हुनखे पुॼाईंदुसि, पर मैयत कीअं थो पहुचाए क़ब्रिस्तान में? हिन जहान वारो हिन जहान वारे खे पहुचाए सघे थो। जेको मरी वियो, साह कोन्हे, रूह कोन्हे, वजूद कोन्हे, बेकार थी वियो, हाणे ज़ाहिरी तरह ॾिठो वञे त बसि बेजान आहे। हाणे इनखे मां कन में चवां त हीअ फलाणी शइ फलाणे खे पहुचाइजां, त तव्हांजो असांजो सभिनि जो अकुलु कमु नथो करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त हिन जहान जा अहकाम हुन जहान सां लागू न आहिनि, हुन जहान जा अहकाम हिन जहान सां लागू न आहिनि। हिन दुनिया जो ताल्लुक़ तव्हांजे अकुल सां आहे, ऐं हुन जहान जो ताल्लुक़ अल्लाह जे कुदरत सां आहे। हिते तव्हां असांजो अकुलु कमु कंदो आहे, पर हुन अॻे जहान में अकुलु कमु न कंदो आहे। अवां इहो त ॿुधो आहे न, हर मुस्लमान चवंदो आहे, या अल्लाह क़ब्र जे अज़ाब खां बचाए। चवंदा हो न था, छा चवंदो आहे? या अल्लाह, जेको मरी वियो, रूह निकिरी वियो, हाणे हुनखे अज़ाब छा कंदो? तंहिंजी माना असीं जो चऊं था मुस्लमाननि जो अक़ीदो आहे त क़ब्र जे अज़ाब खां बचा, तंहिंजी माना क़ब्र में अज़ाब आहे। महबूब जी हदीस आहे, क़ब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह व क़ब्रुल मुनाफ़िक़ हुफ़रतुम मिनन नीरान। साईं फरमाइनि था त मोमिन जी क़ब्र क़ब्र न हूंदी आहे, बल्कि मोमिन जी क़ब्र जन्नत जो बाग़ हूंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं मुनाफ़िक़ जी क़ब्र, काफ़िर जी क़ब्र क़ब्र न हूंदी आहे, बल्कि हुफ़रतुम मिनन नीरान। साईं फरमाइनि था, हिकिड़ी दोज़ख जे खॾ मां हिकिड़ी खॾ हूंदी आहे,
उनमें नाग विछूं बलाऊं अज़ाब अल्लाह ही हूंदो आहे। अल्लाह ताला शल हर मुस्लमान खे अज़ाब खां बचाए। क़ब्र जो अज़ाब सख़्त आहे त बहरहाल उते अहिड़ी शइ आहे जेका हिन असांजे ज़ाहिरी ज़िंदगीअ में सम्झ में नथी अचे, लेकिन बहैसियत मुस्लमान जे क़ुरान पाक हदीस पाक जे रोशनी में उहो बि हिकिड़ो जहान आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां तोखे चवां थो इहो कफ़न पंहिंजी माउ ॾे मोकिल, अहिड़े तरीक़े सां मोकिल फलाणे मुहल्ले में फलाणे ॾिहाड़े फलाणी माई गुज़ारे वेंदी, उन जे कफ़न में पंहिंजो कफ़न सुठो वठी तूं ॻंढाए गॾाए ऐं ईअं हुनखे जनाज़े जे निमाज़ खां पोइ चइजां त हीअ मुंहिंजी माउ खे पुॼाइजां। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी विच ते हिकिड़ी हदीस तोखे ॿुधायां त इहो मसइलो अञा अॻिते हले थो। हुज़ूर से फरमायो आहे त जीअं हिकिड़ो माण्हू कराची खां शाहपुर चा करायो त शाहपुर जा अज़ीज़ क़रीब हुन सां मिलंदा आहिनि, अदा ख़ुशि आहियो, चङो भला, ॾे ख़बर फलाणो चाक हो, कहिड़ो कारोबार थो करे, ख़ुशि चङो भलो आहे, शादी कई अथई या न, हवाल वठंदा आहिनि। शाहपुर जो माण्हू कराची वेंदो त वरी कराची वारा अज़ीज़ क़रीब ईंदा, अदा तूं ख़ुशि आहे, फलाणो ख़ुशि हो, फलाणे शादी कई आहे, फलाणे जो कारोबार कीअं थो हले, इहो सभु को पुछा कयो वेंदो आहे। नबी पाक अलैहिस्सलाम मुस्लिम शरीफ़ जी हदीस पाक आहे, अबू दाऊद शरीफ़ जी हदीस पाक आहे, बहकी वारे लिखी आहे, हज़रत अल्लामा जलालुद्दीन लिखी आहे, सभु लिखनि था त नबी से फरमाइनि था कब्रिस्तान में इंसान खे दफ़न करे माण्हू मोटंदा आहिनि, उहे तमामु क़ब्रुनि वारा उन नए दफ़न थियल वटि हली ईंदा आहिनि, उन खां दुनिया जा हवाला वठंदा आहिनि। फलाणो ख़ुशि हो, फलाणो कहिड़े हाल में आहे, फलाणो शादी करे या वेठो आहे, फलाणे जो कहिड़ो कारोबार आहे, फलाणो छा थो करे पियो, फलाणे जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे पई, अहिड़े तरीक़े सां हुन खां अहवाल वठंदा आहिनि जीअं दुनिया वारा दुनिया जो हवाल वठंदा आहिनि। नबी से फरमाइनि था दुनिया वारो जॾहिं क़ब्र में वेंदो आहे त उहे दुनिया जो हवाल क़ब्र वारे खां हो जेके अॻु में मैयत गुज़ारे विया बाक़ाइदगी सां हवाल वठंदा आहिनि। छा बहैसियत मुस्लमान जे तव्हांजो अक़ीदो ईमान आहे? ख़ुदा जे हबीब जो फरमाइण सचो आहे? नबी सच थो चवे? असांखे भली सम्झ में ॻाल्हि न अचे, पर जॾहिं असां चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हाणे कलमे भरण खां पोइ अल्लाह जे नबी खे नबी मञण खां पोइ नबी जी हर ॻाल्हि असांजे अखियुनि ते आहे। पोइ असांजे सम्झ में अचे त अल्हम्दुलिल्लाह, जे असांजे सम्झ में न अचे त असांजे सम्झ जो क़सूर आहे, लेकिन नबीअ जो कौल सचो आहे। हा, हाणे ॻाल्हि सम्झ में तोखे अची वई हूंदी त हुज़ूर साईं छा फरमायो त मैयत जॾहिं दफ़न थींदो आहे, कब्रिस्तान जे हवाले थींदो आहे, त मैयत खां अॻु वारा दफ़न थियल हली अची हवाल वठंदा आहिनि बाक़ाइदगी सां। फलाणो ख़ुशि हो, फलाणे जो हाल कहिड़ो आहे, फलाणो कीअं हो, बाक़ाइदे सां हुन सां मुलाक़ात कंदा आहिनि। पोइ ईअं कोन्हे को त हाजी हुजे, मौलवी हुजे, हाफ़िज़ हुजे, कारी हुजे, नेक हुजे, निमाज़ी हुजे, न न, नबी से फरमाया था केर बि हुजे, वक़्ती तौर इब्तिदा में हर जेको बि माण्हू दफ़न थींदो आहे, कहिड़े बि कैटेगरी जो माण्हू हुजे, कहिड़े बि अक़ीदे जो माण्हू हुजे, कहिड़े बि हाल जो माण्हू हुजे, पहिरें ॾिहाड़े दफ़न थींदो आहे, सभई कब्रिस्तान वारा हिन खां हवाल अची वठंदा आहिनि। इहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर हदीस पाक आहे। हाणे हुन कफ़न वारी ॻाल्हि ते अचो। सहाबी खे हुज़ूर पाक चई छॾियो त कफ़न मोकिल माउ ॾे, इंतज़ार में रहियो, ॿ ॾिहाड़ा गुज़रिया, वाक़ई उन महल्ले में उन औरत इंतकाल कयो। नबी से चयो न त फलाणे मोहल्ले में फलाणी माई गुज़ारे वेंदी, उन जे कफ़न सां पंहिंजो कफ़न तूं गॾाए मोकिलिजां। हाणे हिकिड़ो मसइलो इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां त असांजे नबीअ खे इहा बि ख़बर आहे, अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे इहो बि इल्मु ॾिनो आहे त फलाणो कॾहिं मरंदो, फलाणो कॾहिं दफ़न थींदो, फलाणो कहिड़ी जाइ ते दफ़न थींदो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, अॼुकल्ह जा मुला चवंदा आहिनि त अल्लाह खां सवाइ कंहिंजे मौत जी कंहिंखे ख़बर ई कान्हे का। अल्लाह खां सवाइ कंहिंजे मौत जी कंहिंखे ख़बर कान्हे त किथे थो मरे। मुंहिंजा दा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे त पंहिंजे इल्म सां सभु ख़बर आहे। कीअं ख़बर अथसि? मारे बि पाण, जीआरे बि पाण। पोइ जेको पाण मारे थो हुनखे शेड्यूल कोन्हेसि पंहिंजो त कॾहिं मरंदो, हुनखे अल्लाह ताला खे जो पंहिंजो प्रोग्राम कोन्हे त ही कॾहिं थो मरे।
वो तो खालिक आ, वो तो मालिक आ। इहे को चवे त अल्लाह खे ख़बर आ, ॿिए खे ख़बर कान्हे। ख़बर ना है, ख़ुदा त पाण नी शइ जो खालिक आ। मारींदो अल्लाह जे बाननि खे बि ख़बर पवंदी आहे त केरु कॾहिं थो मरे। इहो कंहिंजे ताक़त सां, चओ अल्लाह जे ताक़त सां। अव्हांखे मां अॻे ॿुधायो आहे घणो वक़्तु अॻु में, वरी अॼु तव्हांखे यादि ॾियारायां, तव्हांखे शायदि ॻाल्हि दिमाग़ में वेही रहे, यादगीरो अची वञे त हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जॾहिं बदर जी जंग लॻी आहे, बदर जी, जंहिंजो क़ुर में ज़िक्र आहे, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह। ओ मुसलमानो, तव्हां तमामु थोरा हुयो, पर मां अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हां थोरनि जी बदर जे